सिंधीअ जी चवणी आहे त अखि ॾिठी मख केरु ॻिहे। दोस्तो मख गंदगीअ ते वेहंदी आहे, उते आना लाहे बचा कंदी आहे, उतां उथी अचे खाधे जे शयुनि ते वेहंदी आहे। संदसि टंगुनि खे लॻल गंदगी खाधे में हली वेंदी आहे, जंहिं करे उहो खाधो खाइण वारो बीमार थी पवंदो आहे। संदसि पेट में पिणु गंद आहे, जेकॾहिं उहो खाधे ते उछले त बि खाधे अंदरि बीमारियूं अची वेंदियूं, जेकी खाईंदड़ ते पिणु असरअंदाज थींदियूं। इन खां अलावा मख खे ॿ पर आहिनि, संदसि हिक पर में हिकमत ऐं ॿिए में बीमारी रखियल आहे। खाधे ते वेहण वक़्तु अक्सर उहो पर हणंदी आहे जंहिंमें बीमारी अथसि। जेकॾहिं खेसि पकड़े संदसि ॿियो पर बि साॻे खाधे में ॿोड़िजे त संदसि बीमारीअ वारे पर जो अज़ालो थी वेंदो। अक्सर माण्हुनि खे उन्हीअ फ़इल खां किराहत ईंदी आहे, जंहिं करे केर बि मख खे झले खाधे खे मुतवाज़िन करण लाइ संदसि ॿियो पर खाधे में नाहे ॿोड़ींदो। जेकॾहिं इतफ़ाक़ सां खाधे में अखियुनि आॾो किरी पवे त खाधो ई मोटाए छॾींदो आहे। मख वांगुरु कारी शइ बि खाधे में नज़र अचे त माण्हू फितरतन खाधे खां हथ मोटाए वठंदो आहे, पोइ भली उहो कारो मिर्च ई छो न हुजे। मतिलबु ॼाणी वाणी ग़लति कमु केर बि न कंदो आहे। मख न मारे मख जो मेरड़ो मारे, अखि ॾिठी मख केरु ॻिहंदो। दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे यारनि दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो।